والصلاة والسلام على خاتم النبيين والعاقبة للمتقين ومن تبعهم بإحسان إلى يوم الدين. قال الله سبحانه: قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله. وقال النبي صلى الله تعالى عليه وسلم فيما رواه البخاري والمسلم عن أنس بن مالك رضي الله تعالى عنه: لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين، أو كما قال النبي صلى الله تعالى عليه وسلم. तमाम तर तारीफात रब कायनात वहदहु ला शरीक लहू जी ज़ात बाबरकात ले, जेको रब समद है, कंहिंजो मोहताज कोन है, कंहिंजी परवाह कान है। ला युसअलु अम्मा यफ़अल, जिए चाहे तीअं करे, केर पुछण वारो कोन है। ऐं करोड़े दुरूद सलाम इमाम कायनात फ़ख्र मौजूदात रहमतुल लिल आलमीन सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन इमामुल अंबिया वल मुरसलीन इमामुल हुदा वत तुक़ा साक़ी कौसर शाफ़ी महशर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दसात। अज़ीज़ान मोहतरम, अवां सभिनी जो थोराइतो आहियां, बिलख़ुसूस जनाब यूनुस जमाली साहब ऐं इन जुमला जमायत जे हिन प्रोग्राम जो इनेकाद कयो ऐं अवां भाइरनि इन प्रोग्राम जी आवाज़ ते लब्बैक चई हाज़िर थिया हो। अज़ीज़ान मोहतरम, रसूल मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हवाले सां हिन प्रोग्राम जो आगाज़ कयो वियो है सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती बिन हैसियतन सां है। एक उहा हस्ती जेका मुहम्मद इब्न अब्दुल्लाह ऐं ॿी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हैसियत मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मद इब्न अब्दुल्लाह जी हैसियत सां कंहिंखे एतराज़ कोन है। मक्के जो पक्को काफिर छो न हुजे, हमेशा उन्हनि जे ज़बाननि ते इहा ॻाल्हि हूंदी हुई। जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे जबल जी चोटी ते आवाज़ ॾेई गॾु कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पुछियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़बान अतहर जे बारे में इस्तिफ़सार कयाऊं, ए मके वारा, जेकॾहिं हिन जबल जी चोटी ते बीठल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खे इन ॻाल्हि जी ख़बर ॾे, हिन पहाड़ी जे पसे पुश्त हिकु काफ़िलो, हिकु जमात आई आहे ऐं उहा जमात चाहे थी अवां ते हमिलो करे, अवां भला छा चवंदो? अवां कहिड़ी राय क़ाइमु कंदो? सब एक आवाज थी, एक जुबान थी, चवण लगा मा जर्रबना अलैका इल्ला सिद्क़ा,
मा जर्रबनाका इल्ला सिद्का ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं अवां पंहिंजी ज़ुबान जे बारे में पुछो था, अवां पंहिंजे गुफ्तार जे बारे में पुछो था, अवां पंहिंजे किरदार जे बारे में पुछो था, मा जर्रबनाका इल्ला सिद्का, ही 40 साल जिंदगी गुज़री आहे, कॾहिं अवां खां कूड़ ॿुधो ई कोन्हे। इहा ॻाल्हि नामुमकिन आहे अवां जी ज़बान तां कूड़ निकिरे, अवां जी ज़बान तां उहे ॻाल्हियूं निकिरनि जेकी हक़ीक़त खां अलॻि हुजनि, नामुमकिन आहे। हाणे इहा मुहम्मद इब्न अब्दुल्लाह जी हैसियत सां उन्हनि जे दिलनि ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज कंदा हुआ, लेकिन पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका हकीकी हैसियत है उहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हैसियत है। ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां रिसालत खे मञो, तस्दीक कयो, उन खां बाद असांखे इहा ॻाल्हि मञणी पवंदी, इन ॻाल्हि ते यकीन रखणो पवंदो। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान अतहर 24 कलाक रब्बे रहमान जी हिफाज़त हेठा ऐं इन ज़बान मां जेको लफ्ज़ निकिरे रब्बे रहमान जे तरफ़ां हूंदो आहे। रसूल मआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया, मेराज करे हिक रात में मोटी आया। सुबह थी, उम्मे हानी जे घर में पाण मौजूद आहिनि। उम्मे हानी के पाण फरमाइनि था, ऐं उम्मे हानी रब्बे रहमान मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा खां 7 आसमाननि जो सैर करायो, उहो बि हिकिड़ी रात में। उम्मे हानी चवे थी, अल्लाह जा रसूल असां मञूं था इहा ॻाल्हि बरहक़ आहे, अवां जी ज़बान तां इहा ॻाल्हि कूड़ी निकिरी न थी सघे, लेकिन अल्लाह जा रसूल इहा ॻाल्हि पंहिंजे दुश्मननि जे साम्हूं न कजो। दुश्मनान इस्लाम उन ॾींहं खां इन पहरे में आहिनि, तव्हां में को ऐब ॾिसनि, उन्हनि खे को ऐब हथी कोन थो अचे जो अवां जे शान में ॻाल्हाइनि। अल्लाह जा रसूल तबस्सुम फरमाए, घरां निकिता, काबतुल्लाह जे मैदान ते पहुता ऐं उते अहले कुफार जा सरदार मौजूद आहिनि, अबू जहल मौजूद आहे। अल्लाह जा रसूल ललकारे चवनि था, ए फर्श वारो, तव्हां हिन फर्श खे त मूले तंग कयो आहे, लेकिन रब्बे रहमान हिन मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं मूंखे दौरो करायो आहे। हाणे काफ़िरनि खे मौक़ो मिलियो, इहा ॻाल्हि कीअं थी सघे थी? हिक रात में मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा 7 आसमाननि जो सफ़र, जन्नत जा मनाज़िर, जहन्नम जूं हौलनाकियूं सभु पाण ॾिसी आया। इहा ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में न पे आई, कीअं भला अचे। अबू जहल डोड़ंदो तलाश में निकितो, किथे अबू बकर मिली वञे, भजंदो अबू बकर सां मुलाक़ात थी। अबू बकर ताज़ो अञा मके में दाख़िल थियो। अबू बकर कर ख़बर, एक ॻाल्हि पुछणी आहे, ॻाल्हि इहा आहे, अबू बकर तूं ज़माने जो माण्हू आहीं, वक़्तु ॾिनो अथई, साहिबे तजारुब आहीं, खोड़ सारा तजुर्बा तुंहिंजी ज़िंदगी में थिया आहिनि, इहा ख़बर ॿुधा भला। हिन मके खां भला मस्जिद अक़सा ताईं जो घणो सफ़र आहे। हिकु माण्हू सफ़र करे, उहो ज़मानो जहाज़नि जो, रेलगाॾियुनि जो, तेज़ तरीन सवारियुनि जो न हो। पैदल या घोड़े सवारी, उठ जी सवारी, या गॾा या खचर जी सवारी। अबू जहल पुछे थो अबू बकर खां, भला केतिरी देर में माण्हू एसी ते पुॼंदो? अबू बकर चवे थो,
3 महीना 3 महीननि जो सफ़र आहे। जेकॾहिं आराम सां वञे, तकड़ न करे, जल्दबाज़ी न करे। अबू जहल चवे थो भला हिकु माण्हू खे तेज़ तरीन सवारी मुयसर हुजे, जल्दी वञे, केतिरी देर में पुॼंदो? अबू बकर चवे थो जेकॾहिं तेज़ तरीन सवारी आहे पोइ 1 महीनो काफ़ी आहे। अबू जहल चवे थो जेकॾहिं को हिकु माण्हू उथी बि हिन ॻाल्हि जो ऐलान करे त मके खां निकितो आहे, मस्जिद अक़सा ताईं पहुतो आहे, महीने खां पहिरियां पहुतो आहे, छा उन माण्हू खे तव्हां छा चवंदो? अबू बकर चवे थो जेकॾहिं को माण्हू इन ॻाल्हि जी दावा करे त महीने खां पहिरियां मस्जिद अक़सा ताईं पहुतो आहे मके खां, उहो माण्हू कूड़ो आहे, उन जी ॻाल्हि में वज़न कोन्हे। अबू जहल चवे थो पोइ अबू बकर हथ मिला, तुंहिंजे बचपन जे यार दावा कया इन ॻाल्हि जी, हिकिड़ी रात में मस्जिद हराम खां निकितो आहे मस्जिद अक़सा, 7 आसमाननि जो सफ़र, जन्नत जा मनाज़िर, जहन्नम जूं हौलाकियूं सभु ॾिसी आयो आहे। अबू बकर चवे थो इहा ॻाल्हि मूंखे ॿुधा, तूं पाण भला ॿुधी आयो आहीं या पंहिंजे दिला इहा ॻाल्हि घड़ी अथई? अबू जहल चवे थो न, ही ॻाल्हि पंहिंजे कननि सां ॿुधी, अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। अबू बकर चवे थो तूं कसम खण इहा ॻाल्हि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे? अबू जहल चवे थो हाओ कसम है, इहा ॻाल्हि तुंहिंजे बचपन जे यार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे। अबू बकर चवे थो अबू जहल तूं इन ॻाल्हि जो गवाह आहीं, पोइ मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं इहा ॻाल्हि मुहम्मद रसूलुल्लाह कई आहे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सां बिन मुलाक़ात, बिन ॿुधण जे इन ॻाल्हि जी तस्दीक करियां थो, मुहम्मद रसूलुल्लाह हिकिड़ी रात में मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा पहुता, 7 आसमाननि जो सफ़र तय थियो, जन्नत जा मनाज़िर ॾिठा, जहन्नम जूं हौलाकियूं ॾिठियूं ऐं इन ॻाल्हि जी तस्दीक करियां थो। अबू जहल चवे थो अबू बकर तूं उहो त माण्हू आहीं, हाणे इहा ॻाल्हि तो कई आहे, उन माण्हू खे तूं कूड़ो कज़ाब समझी थो, ऐं हाणे तुंहिंजे दोस्त जी बचपन जे यार जी ॻाल्हि आहे, हाणे तुंहिंजी ज़बान मटिजी वई। अबू बकर चवे थो अबू जहल इहा ॻाल्हि जेकॾहिं दुनिया जो को ॿियो माण्हू चवे न त महीने खां पहिरियां मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा पहुतो आहे, ऐं अबू बकर हींअर बि चवां थो कज़ाब आहे, कूड़ो आहे, लेकिन ॻाल्हि मुहम्मद रसूलुल्लाह जी आहे त अबू जहल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि तबूक जो इरादो कयो आहे, अल्लाह जे रसूल तबूक जो इरादो कयो आहे, सहाबनि खे हुकुम ॾिनो आहे, हर सहाबी पंहिंजी हैसियत सां निकिरण जी कोशिश करे थो, लेकिन इन खां पहिरियां उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु, उस्मान ज़ुन्नूरैन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम ॿुधंदे निकिरे थो, उठ काहे अचे थो, 200 उठ अल्लाह जे रसूल जे मजलिस में पेश कया। अल्लाह जा रसूल फरमाइंदा उस्मान फिल जन्नत, उस्मान तूं त जन्नती आहीं। उस्मान जन्नत जो ॿुधी वधीक ख़ुशि थी, वरी ॿिया उठ काहे अचे थो, मुख़्तलिफ़ रिवायात में मुख़्तलिफ़ उठनि जो तादाद आहे, हिकु रिवायत में 700, ॿी रिवायत में 900 उठ उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु काहे आया। ऐं अल्लाह जा रसूल फरमाइंदा मा दर्र उस्मान क़त्तु बाद हाज़ल यौम, ॿुधो मुंहिंजा सहाबियो, ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मिंबरे नबवी तां इहो ऐलान करियां थो, अॼु खां बाद जेकॾहिं उस्मान अमल करण छॾे ॾे, उस्मान फिल जन्नत, उस्मान पोइ बि जन्नती आहे।
उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधी उहा सुई तलाश करियां पियो किथे या सुई घर में रहिजी न वञे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन जमात में गॾिजी खोड़ सारा मौक़िया मिलिया। खोड़ दफ़ा कोशिश कई अबू बकर तोखां बाज़ी खटियां, लेकिन अबू बकर को मौक़ियो ही तो कोन छॾियो जो तोखां अॻिते वधां। हाणे उहे सहाबी जंहिं वटि माल हो, लेकिन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधंदे हर सहाबी पंहिंजी हैसियत सां अबू अकील अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु यहूदी वटि के बाग ते मजदूरी कयई, सॼी रात गुज़री वई, बाग के पानी ॾींदो रहियो। सुबुह जो मजदूरी में बस सा खजूर मिलियो। उहा खजूर खणी अल्लाह जे रसूल वटि आया। अबू अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जा रसूल अवां जो ऐलान ॿुधी ॿियो त कुछ न हुयो, रात मजदूरी कया, मजदूरी में जेका खजूर मिली आहे इहा अवां वटि खणी आयो आहियां। हाणे अबू अकील वटि बि कुझु हुयो जो खणी आयो, लेकिन कुछ अहिड़ा सहाबी नादार सहाबा जेकी ॾुतड़ियल घर खां परे मुहाजिर, को रूमी, को फारसी, को कहिड़े इलाके खां काहे आयो। हाणे कुछ अहिड़नि सहाबनि वटि कुझु बि कोन्हे। हाणे हेतिरनि सहाबनि जा अमल ॾिसी उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु 900 उठ, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु अध मिल्कियत, अबू बकर सजी मिल्कियत। हाणे उन साहबन वटि कुछ भी कोने, भला छा खणी अचनि? अल्लाह जे रसूल वटि छा त खणी अचनि? कुछ न हुयो। अकेला थी रोइण लगा, अकेला थी रोइण लगा इन गाल जे करे जो अल्लाह जे रसूल जो हुकुम मिलियो ऐसा कुछ पेश न करे सघियासूं। लेकिन रब रहमान जॾहिं उन्हनि जी लुड़कनि खे किरंदे ॾिठो, उन्हनि जी लुड़कनि जी वॾी क़ीमत ॿुधाई। फरमाई तरा अयुनहुम तफीदु मिन अद-दम'i हज़नन अल्ला यजिदु मा युनफिकून। तो उन्हनि खे ॾिसंदे उन्हनि जे गलनि तां ॻोढ़ा किरनि था। के जुदाई में, के गम में, के पैसे की लालच में न, तफीदु मिन अद-दम'i हज़नन अल्ला यजिदु मा युनफिकून। काश इन्हनि वटि का मिल्कियत हुजे हा, काश का शइ हुजे हा जो अल्लाह जी राह में ख़र्च कंदा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं उन खां बाद अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चौथों हक जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एतरी मोहब्बत करण जो पाण फरमायो हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन। औलाद भी एक तरफ, माओ पीर भी एक तरफ, हत्ता के पूरी कायनात एक तरफ हो जाए ऐ मुहम्मदुर रसूलुल्लाह जी मोहब्बत एक तरफ। सैयदना खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु काफिरन जे कटहड़े में आ, सलाखन में बंद है, सजा ॿुधाई वई है, सजा ले तैयार है, तमाशाई इंतजार में है। ॾिसन हिन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन साथीअ खे कीअं थी सजा मिले। आखिरी वक्त जा लम्हात है। एक शख्स उठी भी चवे तो अतुहिब्बु अन्ना मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मकानक। खुबैब कर खबर भला, ही जिंदगी जा आखिरी लम्हात थी, तू
या गाल चाही थो तू या गाल चाही थो जे तुझी जाए ते मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजन हा ऐ तू घर में ऐश इशरत वारी जिंदगी गुजारी या गाल तोखे पसंद आ। खुबैब चवे तो कल्ला वल्लाही मा उहिब्बु अन युफ्दियहु बिशौकतिन युशाकुहु फी बैती। ऐ चवण वारा तो वडी गाल करे छे तो एड़ी गाल कई जो तू चवी थो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मआद अल्लाह हिन जाए ते अचन आया पंहिंजे घर में ऐश इशरत वारी जिंदगी गुजारे। या शय इंतहाई वडी आहे। या शय त मुंहिंजे सोच वीचार खां अले केतिरो परे आहे पर मुंहिंजी गाल ॿुध आऊं त इहा गाल भी बर्दाश्त न थो करियां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैर में कंडो चुभे पैर में कंडो लगे आयो आऊं पंहिंजे घर में अमन अमान सां हुजां मूंखे इहा गाल भी पसंद कर। मुहब्बत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से अब्दुल्ला बिन अब्दुल्ला एक अब्दुल्ला रईसुल मुनाफिकीन मुनाफिकन जो सरदार उन जो पुत्र अब्दुल्ला अरबन में या अज ताईं आदत है नालन ते झेड़ा कोने। अज असांजो औरतूं को पाड़े में को नालो रखी वने पोइ झेड़ा ॾिसो लेकिन पुत्र जो भी नालो अब्दुल्ला पीउ जो नालो भी अब्दुल्ला। अब्दुल्ला गुस्ताखी करे तो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में पुत्र अचे तो पुत्र असली हकीकी सच्चो मुसलमान है चवे तो अल्लाह जे रसूल ला इन शीता ला अतैतु बिरासिही। अल्लाह जे रसूल हुकुम अवां जो हुजे तलवार मुंहिंजी हुजे कंद बाबा जी हुजे ॾिसो कीअं तो लाहे अचांस। अल्लाह जा रसूल तव्हां हुकुम त करियो। अल्लाह जे रसूल मना फरमाई पाण फरमाऊं किथे दुश्मनान इस्लाम या गाल न कन तो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साथियुनि खे माराए पियो हालांकि मुनाफिक हो लेकिन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़न में जमात में हूंदो हो ऐं पंहिंजो पाण खे मुसलमान सॾाईंदो। अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु बदर जो मौक़िआ पुत्र दुश्मनान इस्लाम जी जमात में है अबू बकर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बाद में अल्लाह ताला हिदायत दिनी अफमन शरह अल्लाह सदरहु लिल इस्लाम जेके अल्लाह हिदायत दे घेरे घेरे आणींदो आहे। हिदायत मिली बाद में किस्सो पंहिंजे पीउ सां जिक्र करे तो बाबा जान वडो मौक़ियो मिलियो तलवार तैयार हुई अवां बि वडो मौक़ियो दिनो अवां जी गर्दन अलग करे छड़िया हा लेकिन बाबा एक गाल रोकियो गाल इन रोकियो तू पीओ मता दुनिया वारा चवन हा पीओ जी सिसी लाहे छड़े इहो तो पुट गाल करे पियो लेकिन अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाब दे तो पुटड़ा या तो तुंहिंजी गाल आ इहो तो तुंहिंजो अंदाज़ो हो इहो तो तुंहिंजो मायार है लेकिन हाणे मूंखां भी ॿुध ऐं पुटड़ा जेकॾहिं मुंहिंजी तलवार जे साम्हूं अची हा आऊं अबू बकर तुंहिंजो पीओ जी हैसियत ऐं तू पुट जी हैसियत तोखे पुट जी हैसियत ॾेई तोखे माफ़ न करियां हा बल्कि मुहम्मद रसूलुल्लाह जो दुश्मन समझी तुंहिंजी सिसी उॾारियां हा। अजीज़ान मुहतरम खोड़ सारियूं ॻाल्हियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुकूक जे हवाले सां अवां जे साम्हूं कयूं हिन मुख़्तसर वक़्त में ॿिया बि उलमा किराम परे खां कही आया आहिनि। असांजो भाउ जनाब मौलाना अकबर जलालड़ी साहब ऐं साईं गुलामुल्लाह हरल साहब
वधीक इंशाअल्लाह ताला उन्हनि जूं तकरीर आहिनि उन्हनि मां मुस्तफ़ी थींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असां सभिनी खे रसूल मुआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हक़ीक़ी मोहब्बत करण ऐं मोहब्बत खां बाद इताअत करण जी तौफीक अता फरमाए। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन।